लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे जनाब मनवरलाल जेसराणी साहब सां असांजूं ॻाल्हियूं हलियूं पए ऐं उन में असां इहो पिया चाहियो त असांजो पंहिंजो शहर आहे त उन शहर जी मतिलबु पॉलिटिक्स ऐं पॉलिटिकल जेके माण्हू आहिनि उन्हनि जो उथण वेहण सभा ॻाल्हि ॿोल तालुक उहे सभु जेके आहिनि उन्हनि ते बि हिकिड़ी नज़र विझिजे। साईं सामिको वॾी महिरबानी। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त कंबर जी पॉलिटिक्स हिकिड़ो ज़मानो कंबर शहर में हुई, पोइ उहा कंबर शहर खां ॿाहिरि वई, पोइ वरी कंबर शहर में अंदरि आई। हाणे कंबर में माना अॻे जेके हकड़ा हुआ या इसराण हुआ उन्हनि जी जाइ ते चांडिया आहिनि, इहो जेकॾहिं तफ़सील ॿुधाए सघो त कीअं किथां कहिड़ियूं कहिड़ियूं चोयारियूं केरु केरु हो पॉलिटिक्स में। कंबर में पहिरीं पॉलिटिक्स हकड़नि वटि हुई ऐं हकड़नि सां उन वक़्तु कंबर शहर जा जेके लोकल सियासतदान हुआ उन में रैस अब्दुल करीम चांडियो हुयो ऐं असांजी पीर तुराब अली शाह वारा हुया ऐं साईं हिज़बुल्लाह शाह वारा उन कंबर में पॉलिटिशियन्स हुया ऐं इसराणनि जो पासे ॻोठ खैरपुर जोसे खां इहे सभई पॉलिटिक्स में हुया। ऐं उन सां गॾु कंबर में जॾहिं हकड़ा दोस्तमंद ख़ान जेको दौरु उन में उहे उन सां हमेशह चांडिया असांजा नवाब साहब वारा मुक़ाबले में हूंदा। कंबर में नवाब साहब माना सुल्तान अहमद चांडियो नवाब साहब उन सां मुक़ाबले में हूंदो हो। पोइ उन जी मदद में इसराण हूंदा हुआ चांडियनि जो पासो, असां बि सम्झो त चांडियनि जो पासो, चंद धुरियूं जेके मंगसी जेके आहे उहे चांडियनि जो पासो आहे ऐं हे रैस अब्दुल करीम चांडियो जेको उहो नवाब साहब जो राइट हैंड हूंदो, उन जा पंहिंजा ॻोठ उहे उन जा बि ॻोठ। बहरहाल दोस्तमंद ख़ान हमेशह नवाब सुल्तान अहमद चांडिया जे इलेक्शन में जेको बीहंदा हुआ हमेशह डिफीट ॾींदो ऐं उहो थोरनि वोटनि ते ॾींदो। इन करे एक्चुअली छा हूंदो असां जॾहिं होॾे सोचींदासीं इहो कीअं हाराए वियो त नवाब साहब वटि एतिरी अवेयरनेस पॉलिटिक्स जी न हुई ऐं हुन जा एजेंट वग़ैरह एतिरा स्ट्रांग न हूंदा जो मेजर दोस्तमंद ख़ान हिकिड़ो तमामु वॾो पॉलिटिशियन हुयो ऐं माशाअल्लाह उनजे वाल साहब उन जा जेके नींगर हुआ मिस्टर फिदा हुसैन हकड़े वारा, अली हसन ख़ान हकड़े वारा, उहे सभई मतिलबु आहे त एक्टिव हुआ ऐं हू पंहिंजो निज़ाम खे इलेक्शन खे सम्झंदा त इलेक्शन खटणी थी आहे तंहिंजे करे हमेशह उहो खटी वेंदो हुन खां। ऐं नवाब साहब वीचारो सादो माण्हू हो, थधो माण्हू हो, उनखे कॾहिं एजेंट मिलंदा कॾहिं नज़र कंदो, फ़क़ीर माण्हू हो, हक़ीक़त इहा। पोइ इन करे हमेशह दोस्तमंद खां कोई खटे ई कोन इलेक्शन। त हाणे जॾहिं खटंदा त पोइ वरी हिकिड़ो अहिड़ो दौर बि आयो जो असांजे जॾहिं दोस्तमंद ख़ान रिटायर सम्झो थियो पॉलिटिक्स खां त उन खां पोइ हुनजो नींगर अली हसन ख़ान आहे मैदान ते। इहो 85 जो दौरु आहे, इहो उहो दौरु आहे। ऐं अली हसन ख़ान उन खां पोइ वरी MP उहो न थियो। पोइ चांडिया हमेशह पोइ असांजो मुस्लिम लीग हुजण जे करे उन सां जॾहिं बेगम अशरफ अब्बासी बि इलेक्शन में ॾिठी त उहा बि उनखे मारे वई क़ौमी हा MNA ते। इहो कंबर वारे तक हुयो ऐं उन खां पोइ इन खां अवल दोस्तमंद ख़ान ऐं असांजो जॾहिं नवाब साहब बीठा उहे बि कंबर तक तां उन वक़्तु MNA जी सीट ते मुमताज़ अली भुट्टो ऐं काज़ी फज़ुल आयो आहे। इहो 1970 हा 70 वारी इलेक्शन में त इहो उनखे बि मुमताज़ साहब मारे वियो ऐं होॾां दोस्तमंद ख़ान बि अची वियो। ऐं हाणे अचूं था त अली हसन ख़ान जेको आयो उन दौर में इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो दौरु हुयो जेको शायदि कंहिं बाइकाट थियो या कीअं पोइ हिननि खे जुणेजा साहब जे दौर में अली हसन साहब आयो। हा मूंखे यादि उहो अची वियो। उन खां मेडिकल में हुआसीं। मेडिकल में हाणे छा थियो त जॾहिं नवाब साहब इहा इलेक्शन हाराई त हाणे ज़ाहिर आहे भई चांडियो हाराए वियो वरी बेगम अशरफ अब्बासी खां बि त थींदो आहे न अहसासात त माण्हू खे जनम ॾींदा आहिनि। हिकु औरत हा ॿियो लाड़काणे जी हिते मारे वई त थोरो सभिनी खे अहसासु हुयो। बहरहाल वरी जॾहिं ॿियो टेन्यूअर आयो त वरी साईं हिन जो इन विच में पुटु शबीर अहमद जेको उहो पीपल्स पार्टी ते अची वियो। हीअ मुस्लिम लीग ई हुयो। हे असांजो नवाज़ शरीफ़ वारनि सां
काज़ी अख़्तर बि जेको उहो बि MP थियो, उहो बि वार जे तकता थियो। बिल्कुलु मुश इहो जेको दौरु थियो हुयो नवाज़ शरीफ़ जो दौरु। ऐं मूंखे यादि आहे त मां नवाब जे बंगले ते, नवाब साहिब जे बंगले ते लाड़काणे वेठो हुजां, त ओॾी महिल उते इलाही भई सुमिरो ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु ऐं आया त हिनखे चयो, नवाब साहिब खे चयूं त बाबा तूं इहो टिकेट तोखे ॾियूं था, की मां टिकेट तव्हां वटि न वठंदुमि, आज़ादु बि आज़ादु बि तव्हां मूंखां पुछो ई कोन पंहिंजे मुंहं सां टिकेट। हिनखे घणो चयूं त सभु कुझु थी वेंदो, तूं फ़िक्रु न कर, तूं अची वेंदे ऐं सभु असां वरी साॻियो ईंदासीं। बहरहाल नवाज़ शरीफ़ मुंहिंजे साम्हूं आउं वेठो हुउसि, लाड़काणे जो जेको नवाब साहिब जो पंहिंजो बंगलो हुयो, जेको इन खां भरिसां ई आहे, म्यूनिसिपल हाई स्कूल जे भरिसां ई आहे, काइम शाह बुखारी खां ओरियूं, त हीअ मूं पंहिंजे सम्झो मुंहिंजी विटनेस आहे। पर बहरहाल घणो हुयो मोकिलाए वियो, हलिया विया, हिन मञियो न, पोइ आज़ादु बीठो, जंहिं ते हाराए वियो। आज़ादु कंहिंसां बीठो? इहो असांजे मैडम सां, मैडम उहा जेका हाराई हाराई। हा। पोइ उनखां पोइ वरी नेठि शबीर अहमद पीपल्स पार्टी में थी वियो, ऐं जॾहिं ॿी टेन्यूअर आयो त पीउ पुट मुक़ाबले में बीठा, हा, जंहिंमें पोइ शबीर अहमद वरी पंहिंजे पीउ खे मारियो, टिकेट पीपल्स पार्टी जी। माना इहा असांजे इलाइक़े जो हिकिड़ो वॾो वाक़ियो, हा, वॾो वाक़ियो, पीउ पुटनि जो मशहूरु थी वियो, रुस्तम सोराब थी वियो। उहो ई मशहूरु थी वियो, बाबा पुट पीउ खे मारियो। हा, त अहिड़े तरीक़े सां पोइ सियासी उतार चढ़ाव। ऐं पोइ MP ते वरी इसराण आया, पोइ इसराण आया, होॾे नजमदीन अबड़ो वारे ते वियो, उहो त वरी हिन में 2002 खां पोइ। हा, त उहो अची वियो। इन विच में वरी हिकिड़ो अहिड़ो दौरु आयो जेको ख़ालिद इक़बाल मेमण बि हिकिड़ो MNA थियो, MNA। उहो वरी उहो दौरु थियो जॾहिं शायदि नवाब साहिब वारा जॾहिं वरी मुशरफ जे काफ लीग में आया, त उन हाणे काफ लीग में केरु केरु वियो? चांडियन मां उहो शबीर अहमद हली वियो, शबीर अहमद ओचितो हली वियो। उहो वाक़ियो वरी उहो बि मूंखे पर्सनल आहे, त नवाब साहिब या कंबर में ॿाहिरों या ज़मीन 6 एकड़ जेका ज़मीन वरिती, उन ज़मीन में बंगलो पियो ठाराए, त मूंखे हुन फ़ोन कयो त भाउ मां कंबर अची वियो आहियां, तूं भला अचे ई असांखे कोन थो, छाकाणि असांजो हिननि जो वॾनि जो रस्तो हो पाण में तमामु घरु, ऐं एज़ अ बाबा वाल साहिबु एज़ अ डॉक्टर, एज़ अ पॉलिटिशियन हुन सां हुनजी एफिलिएशन ॾाढी। ऐं असां मां 73 में 72 73 में MSc कई आहे, LLB कई जीअं, पोइ उनखां पोइ मां LLB कई, उनखां पोइ मां हिन 73 जे गिदरी बंगले ते बि घणो ईंदो वेंदो हुउमि नवाब साहिब, माना असांजो हुन खां वॾो रस्तो। त मूंखे चयईं त मूंसां ई ॻाल्हियूं कंदो, वेठे खिलंदो वेठे चवंदो यार हाणे पीपल्स पार्टी में मज़ो नथो अचे। इहो केरु थो चए? इहो शबीर अहमद। शबीर अहमद मरहूम थो। हा, मूंखे चवंदो यार पीपल्स पार्टी में मज़ो कोन्हे को, छा कजे? मां चयो साईं पीपल्स पार्टी छॾिणो त तोखे न आहे। मूंसां ईअं मिड़ेई हवालु कंदो, पर मूंखे इहा न ई त को साईं मन में हिनखे को आहे। पोइ जॾहिं ओचितो सुभाणे ते अख़बार में मां पढ़ियो त नवाब शबीर अहमद काबली मुशरफ हुकूमत खे सां राब्तो थी वियो आहे, उहो काबली में शामिलु थी वियो। त मां सुभाणे ते वञी चयोमांसि भाई हे छा कई? चई अबा छा कयूं, असांजी कोई ॿुधे ई न पियो। नाहिद असांजी सफ़दर अब्बासी वारा नाहिद सभु मैडम चयो ई उन्हनि जो पई वठे, इन करे असांखे चयोसीं त जॾहिं ड्यू रेस्पेक्ट नथी मिले त भला असांखे रण जो कहिड़ो ज़रूरु आहे। इहो शबीर अहमद मूंसां पर्सनल ॻाल्हि आहे, छाकाणि शबीर अहमद मां सम्झो भाउर आहे, हक़ीक़त इहा आहे। राति जो वेहंदा हुआसीं, ॿ बि थी वेंदा, कचहरी वचहरी मानी गॾु खाईंदा हुआसीं। पर हुन माण्हू खे सलाम आहे, ॾाढो हुन वॾो माण्हू हो असांजे मुक़ाबले में, पर ॾाढो ख़्यालु कंदो, ॾाढी इज़त कंदो। पोइ क्यू लीग में वियो, पोइ काफ लीग में वियो, पोइ काफ लीग में वियो त ज़ाहिरा नाज़िम बि थी वियो, ऐं उन में बि असां ज़ाहिरा काफ लीग थी वियासीं न। इन करे मुंहिंजी सर्विस एज़ अ EDO एजुकेशन बि शबीर अहमद मूंखे लाड़काणे मदद उनजी थी वियो। मां पहिरियों एडमिनिस्ट्रेशन में आयुसि नवाब साहिब जे, त उहो पंहिंजो दौरु उहो गुज़रियो। ऐं नवाब साहिबु जॾहिं मीटिंग ते वियो मुशरफ साहिब ॾो या काॾे बि ॿिए हंधि वेंदो, त पोइ मूंखे कुझु न हवालु मिड़ई टिपण में इशारनि में ॿुधाईंदो हो। ऐं पोइ ज़िलो जॾहिं हुन सां तइ करे आयो त मूंखे ज़िलो करे ॾींदो, त नवाब साहिब वॾो कमु कयो। हुन वारी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हिकिड़ो नालीअ जो पाणी कंहिं ॿूटे खे साओ थो करे, त असां उन पाणीअ खे पौतर था सम्झूं,
सम्झो था न, छाकाणि जो पाणी वण साओ थी वियो न, त कंबर में काफ लीक में जेके वियो त उन जेकॾहिं ज़िलो करे ॾिनो त अॼु कंबर ज़िलो आहे, माशाल्लाह उन जूं नौकिरियूं वधी वियूं, सभु शइ वधी वई, ऐं इहो नवाब साहब जो कंबर वारनि ते अहसान आहे। पर इलेक्शन में पोइ बि वरी पोइ जॾहिं काफ लीग में त पोइ इलेक्शन में वरी साॻियो हाराए ॿई पीउ पुट। केरु केरु? सरदार ख़ान बि सीट पंहिंजी हारायो ऐं नवाब साहब त शायदि लाज़िम हो जंहिं करे न बीठो, ऐं पोइ उहो उते ख़ालिद इक़बाल अची वियो। तंहिं करे इहा पॉलिटिक्स ईअं फिरंदी रही। वरी उनखां पोइ जॾहिं इहो टेन्योर गुज़रियो त हाणे छा थियो, अच्छा मुस्तफ़ा इसराण बि MP थियो। ॿियो हू एक्सीडेंट में वरी हुनखे धक जी हा, उहो बि वरी इहो शिकार ते जो वियो त गाॾी वञी लॻसि त वीचारो त किरी पवण खां स्पाइनल जो हुनखे प्रॉब्लम थियो। बहरहाल हुनजी लाइफ में हुनखे मोड़ उतार चढ़ाव जा मोड़ त अचनि था। बहरहाल ख़ैर सां पोइ हुनजी एक्टिविटी ज़ाहिर अधु थी वई। अधु थी वई। मां संदन वालिद साहब ॾे ईंदो वेंदो हुउसि लालकाने बंगुल ते, ऐं हे हिते पंहिंजो हिन जो मतिलबु एतिरा मुरासिम घटिजी विया पीउ सां। हल वल आहिनि पर हाणे उहे रूबरू ज़रूरु न आहिनि त मां उहे पर मूंखे मतिलबु काफ़ी ॼाण आहे, मां हिन खे ॾाढो वेझो हुउसि, वॾे जे बि ऐं हिन नंढे जे बि। पोइ हे पार्टी में कॾहिं आयो सरदार? पार्टी में पोइ इन खां पोइ जेको हे टेन्योर गुज़रियो त हिन ॾे पोइ हे विया असांजे निसार खोड़े वारा ऐं खुर्शीद जूणे जे वारा, ऐं हे अची विया असांजो मैडम वीचारी हिन दुनिया मां हली वई। पोइ हिनखे पार्टी में वरी दाख़िल थिया। उन खां पोइ हिननि खे उहो पंहिंजो क़ौमी असैम्बली त मिले पई सीट मंगसिन खे, बाक़ी सूबाई जूं सीटूं जेका नजमुद्दीन अबले खे पई मिले, सम्झो था, उहा हिननि खे मिली वई असांजे बुरहान खान खे। ऐं जेका इसराननि खे मिली पहिरीं मुस्तफ़ा साहब थियो, उन खां पोइ मुजद्दिद इसरान बि MP थियो। उन खां पोइ हिननि सीटनि खां पोइ ही वरी असांजे सरदार खान माना पोइ इसराणनि जी सूबाई पॉलिटिक्स पूरी थी वई। इसराण ऐं हाणे वरी सूबाई पॉलिटिक्स सरदार अहमद जी शुरू चांडे वॾे वरी अली हसन खान वारा हक़ पूरा थी विया उते। हा, रेस अब्दुल करीम वारा बि गुज़ारे विया। रेस अब्दुल करीम हुयो। रेस अब्दुल करीम न हाणे कोन्हे त न। उन खां पोइ इन्हनि जे इलेक्शन ताईं पोइ जॾहिं दोस्त खान या अली हसन खान वारा विया त उन अली हसन खान ऐं असांजे अब्दुल करीम चांडे जो बि थोरो इख़्तिलाफ़ु थियो, जंहिंजे करे पोइ हे पंहिंजे नवाबनि जी मदद करणु लॻो। पहिरीं अब्दुल करीम चांडियो साहिबु जेको हो उहो पंहिंजे दोस्त खान जो हमेशह मदद हूंदो, मशहूरु हूंदो, त पंहिंजे चांडे खे छॾे हकले साहिब जो, ऐं हू राइट हैंड हो। त उहो सियासत जा दौर ईअं ई चेंज थिया। ऐं असां उन खां पोइ हाणे जेको दौरु आहे उहो चांडे साहिबनि जो दौरु आहे। माशाल्लाह सुठो जेको बि हले पियो, बहितरीनु हले पियो इन वक़्तु निज़ाम। बहरहाल हाणे ॿई भाउर वारहि जो तक बि हुननि खे मिली वियो आहे, ऐं कंबर जो तक बि हिननि खे आहे। उहो ॿियो जेको ॿाहिरियों तक आहे उहो वरी इसराण जो हिकिड़ो ॿियो आहे, उहो जेको ॿिया पहिरियों सौटराड़ा हुआ, बंद अली खान इसराण वारा, सम्झो था, उन्हनि जो छोकिरो हिकिड़ो दफ़ो टेन्योर में आयो आहे। हाणे उहा सीट कंहिं ॿिए खे, हाणे उहो त मीरो खान जे पासे, मीरो खान वारे, हा उतां आयो, हा उतां वारो त उहा पॉलिटिक्स हाणे ईअं चेंज थी। माना असां हीअं ॾिसूं त ॿहिराड़ी में रहंदड़ माण्हू जेको अॻे शहर जी पॉलिटिक्स ॿहिराड़ी में वेही कंदो हो, उहो हाणे शहर में अची वियो। शहर में अची वियो सवाइ दोस्तमंद खान हकड़े जे, उहो अवली शहर में हो। इसराण आया चांडिया हेॾो, हा उहे आया। हे सर शेख वारा बि हुया, उनजो बि रोल हुयो। उहे बि पंहिंजो डंड वारा, उहो बि पॉलिटिक्स में उनजो शहरी में रोल हुयो। इहो ईअं हाणे त पॉलिटिक्स हाणे ॾिसो था जेका हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी थ्रू आउट आहे, ऐं हिन वक़्तु उहे ॿई, ऐं उहा सीट उन शहदाद कोट में नादर अली मुंशी सूबाई खणंदो आहे, ऐं हुनजो भाउ जेको आहे MNA हमेशह या सेनेट खणे या MNA खणे। हाणे हुन में हलंदे हलंदे ॿ टे शयूं थियूं त चांडियनि जो जे मुक़ाबिलो हकड़नि सां हो जी, त उहो चांडियनि जो मुक़ाबिलो थी वियो मक्सिन सां। पर मक्सिन खे पंहिंजो तकवा न, पर पार्टी जे अंदरि जेकॾहिं हिक ॿिए सां
सीटुनि वठण ते हिननि ॿिन्ही जे विच में हिकिड़ो बहस ऐं छिक ताण हलंदी रहंदी आहे। ईअं आहे त हाणे हुननि खे नॉमिनेट पीपल्स पार्टी करे छॾी आहे न। हा हाणे जेको शहज़ाद कोटले जो शहरी तब्क़ो जेको आहे उहो न त बि MNA ते थींदो आहे न। MNA हा उहो हे वठी था वञनि हेॾो वठी हे ॿ MPA था थियनि। हा हो MNA जो तब्क़ो जेको कंबर जो ऐं थोरो वारे सां मिले थो उहो मंत्री वठी थो वञे। इहो आहे हिननि में। हालांकि अंदरि अॻे नजमुद्दीन अबड़े ऐं चांडियन में हो हा हिकु जहिड़ो उहो पूरो थियो। हा इसराणनि ऐं चांडियन जे विच में हो ठीकु उहो जहिड़ो पूरो थियो। हिते चांडियन ऐं हकड़नि में हो उहो जहिड़ो पूरो थियो। हाणे चांडियन ऐं मक्सिन जे विच में इहा छिक ताण हले थी त हर को पाण ॾे छिके ईअं थींदो। हा पर हाणे पार्टी डिसिप्लिन जे करे हाणे पाण में बज़ाहिर त लॻे थो त भई विराए ॾियनि था ऐं पंहिंजो ख़ामोशी में पंहिंजो निज़ाम रज़ा ते राज़ी था रहनि। रहनि था छाकाणि ॿई हो हिनखे ॿ MP मिलनि थियूं हुननि खे MP MNA मिले थी। हाणे अंदरि खाने अथनि या न अथनि। मतिलबु ताज़ी ख़बर अथव फ़र्क़ु कहिड़ो पियो शहरनि ते? यार एक्चुअली जेके मूंखे न्यूज़ बि हितां ईंदियूं आहिनि उतां जे कंबर जा माण्हू अञा ताईं कंबर जी हालति सुधरी न आहे। उहे जो उहे आहे इंक्रोचमेंट आहे लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे। असां त वञूं था कॾहिं कॾहिं पंहिंजे हाणे कोट कराची रहूं था घर पंहिंजा आहिनि इस्पतालूं वॾनि जूं पंहिंजूं आहिनि वेंदा आहियूं माण्हू ईंदा आहिनि घटि घर में शहर में घटि निकिरंदा आहियूं ईंदा आहिनि पोइ हिते हाल वाल शाम जो कचहरियूं वचहरियूं आहे हितां बि असां थोरो घणो असांजो थोरो वास्तो त आहे। असां एक्चुअली हुन खां पुछंदा आहियूं चवंदा असांजी मज़ूर न आहे जीअं हुजणु खपे। अलाए छो कहिड़ी माजरा आहे हिननि पॉलिटिशियन सभिनी में आहे थ्रू आउट सिंध जे हर MP में अलाए छो सियारी सवड़े रूह पाण ॾिए था छॾनि। अहसासु हुजणु खपे त यार हिन क़ौम हिन शहर ख़िदमतूं कयूं। हाणे ज़िलो त थी वियो ज़िलो त करायूं उहा बि शाबत आहिनि पर शहर जी डेवलपमेंट जो अञा कोई रोल न आहे। न त कंबर जो को ज़मानो हो कंबर साईं असां ॾिठोसीं त पखालुनि ते सफ़ाइयूं असां ॾिनियूं सेनानी दीवान हूंदा सेनानी वीचारा पोइ चीफ ऑफिसर हूंदा पाण बि घुमंदा शाम जो ॾिसंदा चूना हारबा यार वाह जी ज़मानो। मौलाना अली मोहम्मद मंगी उहो कामरेड माण्हू हूंदो असांजो नबी बख्श कामरेड ॿेर शरीफ़ वारा इहे तुन्या समाजी तुन्या कामरेड नबी बख्श तुन्यो दीन मोहम्मद प्रोफेसर जो पीउ काफ़ी माण्हू आया साईं हिज़बुल्लाह शाह वारा शहर में माण्हू घुमंदा ॾिसंदा रड़ियूं कूकूं कंदा हाणे खाई वियो भेणा खाई वियो चयो त माण्हू हालांकि कम थींदा इन जे बावजूद बि प्रेशर हूंदो उन्हनि ते त कमु अञा वधीक कयूं। हाणे साईं प्रेशर त कोन्हे हाणे ईअं हले पियो चली जा रही आहे ख़ुदा के साथ जेको असली पोइ हाणे छा कयूं? बसि हाणे आहे त ततीअ थधीअ का आहे कान्हे पोइ केरु काहे उहे हा समाजी माण्हू सोशल माण्हू वीचारा लॻा पिया आहिनि पोइ या बि शाबत अथनि त कुझु त कुझु वीचारा रड़ियूं कूकूं त कनि था सम्झो न तंहिंजे करे कंबर में रड़ियूं कूकूं अथव। मां ॾिसां थो समाजी माण्हू सोशल माण्हू अञा आहिनि वीचारा पोइ हाणे जेको वस आहे बाक़ा करणु वस ॿुधणु भरो चए। हाणे कंबर जे माण्हुनि खे आख़िरी ॻाल्हि छा था चओ? कंबर जे माण्हुनि खे चवनि था त न सुजाॻी त आहे पर हाणे उनजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे जेके असांजा नुमाइंदा आहिनि त उन्हनि जो हर तरफ़ खां सोच फ़िक्रु हुजणु खपे छाकाणि जो हीअ दुनिया हुन जा वॾा बि छॾे विया। ॾिसो मेजर दोस्त मोहम्मद ख़ान हिकिड़ो चई बसि कर उहो बि हिन दुनिया में हलियो वियो। हकड़नि जी सियासत अली हसन खान वारा या फिदा हुसैन खान वारा उहे बि ब्लॉक थी विया। हाणे अची वियो आहे चांडियन जो दौरु। हाणे चांडियन जो कमु त अचनि पिया था हाणे उहो क़ौमियत जे ज़ोर बि आहे। हाणे क़ौमियत जे ज़ोर ते या पंहिंजे थोरो घणो जेके नंढा नंढा वॾेरा आहिनि उन्हनि सां उन्हनि जी एफिलिएशन हूंदी वोट त मिलनि था न तॾहिं त MP माण्हू थिए थो त हाणे उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त हिन शहर खे जंहिं हेतिरो मान मथां कयो आहे हेतिरो उन्हनि खे रिगार्ड्स मिली था वञनि त उन्हनि जो फ़र्ज़ु पंहिंजो आहे त उहो रियलाइज़ कनि त न असांखे कमु करिणो आहे। ऐं
ॻाल्हियूं मूंखे यादगिरी आहे त मां हिकिड़े दफ़े सरदार ख़ान चांडे सां गॾु कराची कंबर खां कराची अचां पियो, उन्हनि जी गाॾी में वेठा हुआसीं, मूंसां कर्नल दोस्त मोहम्मद चांडियो, जावेद चांडे जेको मेजर जनरल थियो जो वाल साहब, उहो मूंसां गॾु पढ़ियो आहे फ्लेज कॉलेज में। त असां टई अचूं पिया, इन ते ई हुयो डिस्कस त हकड़नि सियासत पंहिंजी कीअं विझाई। इहो पाण असांखे सरदार ख़ान ॿुधाईंदो पियो अचे त हुननि माण्हुनि सां पब्लिक सां उथणु वेहणु ब्लॉक करे छॾियो, जंहिंजे करे माण्हुनि उन्हनि सां हुननि जी एफिलिएशन जॾहिं ख़तमु थी वई न त उनखां पोइ हुनजी पॉलिटिक्स ख़तमु थी वई। त इहे सरदार ख़ान जा इहे असां टिनि ॼणनि जे विच में ॻाल्हियूं पियूं थियनि त मां सम्झां पियो त हिन खे माना हाणे ई सोच सम्झ आहे, ऐं मूंखे लॻंदो आहे सम्झदार माण्हू आहे, पर हाणे सही ॻाल्हि आहे त हुन वॾे राज भाग माण्हू हो कहिड़ा कम शायदि बहरहाल यार मां हुनते कहिड़ो तफ़सील कयां, मुंहिंजो त भाटियो आहे, मुंहिंजो भले छॾियो न हाणे। तव्हां पंहिंजे ज़ाती तालुक़ जे करे घणी ॻाल्हि न बि कंदव, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न मां त जेके पार्टियूं आहिनि उहे माण्हुनि जे वधीक वेझो थियूं आहिनि या माण्हुनि खां परे थियूं आहिनि? पार्टियुनि खे ॿुधायो। ॾिसो न, पार्टियुनि में छा आहे त माण्हुनि खे अल्टरनेट बि कोन्हे। न न जेके आहिनि पार्टियूं ॾिसो न, पार्टी उहे माण्हुनि जे वेझो थियूं आहिनि या माण्हुनि खां परे थियूं आहिनि? एक्चुअली माण्हू मजबूर आहिनि, परते आहिनि, माण्हू लाइक नथा कनि, पर ॿियो राह रस्तो कोन्हे, अल्टरनेट बि कोन्हे। ऐं ॿियो माण्हू वीचारो एतिरो थी वियो आहे जो पंहिंजी धुन में मगन ज़िंदगी का मज़ा लिए जा रहा था, पंहिंजो मज़ो वठण लाइ, महिनत करण लाइ, बचा पालण लाइ उन्हनि खे को टाइम फुर्सत नथी मिले। महांगाई खोड़ ॾिसे थो, हालतूं कहिड़ियूं आहिनि, वीचारो पंहिंजी में ई पूरो आहे, पोइ उन तवजो ई नथसि, पोइ महिल अचे थी, पोइ मेड़ में त काफ़िला बि आहिनि, त मेड़ में त काफ़िला बि त कमु कंदा आहिनि न, त इन तरीक़े सां पोइ माण्हू वीचारा वोट करे था वञनि, ऐं हल कोई कोन्हे न साईं। ॾिसो न, अल्टरनेट हूंदो आहे, अॻे अल्टरनेट हो, मुक़ाबले माण्हू थोरनि वोटनि ते, हाणे जीअं नवाब साहिबु 1500 वोटनि ते ॿाराईंदो, हाणे इहे 1500 वोट ॾींदो न साईं। त हाणे त वरी डिफीट जेका थी थिए त 20,000 30,000 काफ़ी वोट बि वधियो आहे, अहिड़ो कोई शक न, पॉपुलेशन वधी आहे त वोट वधियो आहे, पर डिफीट बि वॾी थी अची वञे। ऐं थोरो क़ौम परस्तीअ जो बि ज़ोर आहे। चांडियो आहे केॾो बि नाराज़ आहे त वोट चांडे खे ॾींदो, मंगसी आहे केॾो बि नाराज़ हूंदो त वोट मंगसी खे ॾींदो, चाहे न पर उहे त पंहिंजे तक में थोरा थोरा आहिनि न। जनरली त वोट जनरली मक्सी बि थोरा आहिनि, बाक़ी राज खां त थोरा आहिनि। हा, राज आहिनि त हू नंढा वॾेरा वञनि कान्हे, नंढनि वॾेरनि खे त पावर पॉलिटिक्स जो दौरु आहे न। पावर पॉलिटिक्स में छा थींदो आहे त माण्हू चवंदा मुंहिंजी बि लय हुजे, थाना बि अची विया वॾेरनि वटि, MPs वटि, ऑफिसर बि अची विया उन्हनि वटि, पोइ हुन ॾिसनि था त ही ताक़त माइट इज़ राइट, त उहो निज़ाम आहे। तंहिंजे करे चेंज यार असांजे जीअं त 75 साल थी रही आहे मोहम्मद अयूब साहिबु, हाणे का चेंज कीअं ईंदी? बहरहाल असां को बि जेकॾहिं किथे वेहंदा आहियूं नवाबनि वटि वञूं था, तमामु रेयर, छो जो उहे पंहिंजी पंहिंजी में धुन में आहियूं, सिहत जा रोल आहे, ॿियो आहे, पर असां चवंदा आहियूं बाबा पब्लिक सां, छो जो असांजो वरी पंहिंजो पर्सनल मुरादमान, जेतिरो पब्लिक जी ख़िदमत कंदव ओतिरो फ़ाइदो अथव। अचो ऐं तव्हां था हाणे कॾहिं थो इनकलाब अचे, उहा का ख़बर न आहे। जनाब साईं मनवरलाल जेसराणी साहिब सां असां अवल बि ॻाल्हायो, पर अॼु छा आहे त साईं थोरा ताला पंहिंजा खोले छॾिया आहिनि, उन ॾींहुं ताला सो उमेद त तव्हांखे हीउ प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। साईं अव्हांजी वॾी महिरबानी, ऐं अव्हांजे करे कंबर शहर जे मुख़्तलिफ़ पासनि ते हिकु दफ़ो असां ॿीहर रोशनी विधी, वरी कंहिं ॿिए मौक़े ते ॿिए साज ते। महिरबानी महोदय, असां बि ज़िंदगीअ में इहो चाहियो त भला पंहिंजे जीअरे का हिकिड़ी शइ पई हुजे जेकी थी सघे थो त असांखां पोइ असांजा पोयां ॾिसनि, दोस्त ॾिसनि, ऐं माशाअल्लाह जेकॾहिं चङो लॻंदो न, उमेद त असां पंहिंजी हक़ीक़त पसंदी जो इज़हार कयो आहे, ऐं जेका पाण खे ख़बर आहे उहा पंहिंजी ॻाल्हि कई अथसि। तंहिंजे करे न वधावा न घटावा, तव्हांजा कुर्ब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वेलकम कयो। पंहिंजो वरी बि पंहिंजा ॻोठ जा पंहिंजा शागिर्द डायरेक्ट न हो, पर शागिर्दनि में शुमार आहे तव्हां। बिल्कुलु। साईं जी ॻाल्हि खां पोइ मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में हीअ आई, तव्हां जेके बि हीउ प्रोग्राम ॾिसो था कहिड़े बि शहर में आहियो, अव्हांजे शहर में कहिड़ा बि
वॾी उमिरि जा नंढी उमिरि जा माण्हू आहिनि जिन खे पंहिंजे पाड़े जो पंहिंजे तालीम जो पंहिंजे इलाइक़े जो वेंदे ॿनियुनि ॿारनि जानवरनि वणनि टिणनि घिटियुनि रस्तनि जी बि पुराणी ख़बरूं आहिनि उहे सभु जो सभु रिकॉर्ड कराइण लाइ असां सां लाॻापे में अचो असां तव्हांजे दर ते ईंदासीं तव्हांजे शहर में ईंदासीं तव्हांजे घर ताईं ईंदासीं ऐं तव्हांजो यादूं सॼी दुनिया खे ॿुधाईंदासीं लीडर टीवी ॾिसण लाइ इन खे सब्सक्राइब करण लाइ ॿियनि खे ॿुधाइण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी।